मुफ्ती साहब टीवी खपाइण जायज़ आहे या न? टीवी खपाइण शरीयत में जायज़ ना है ऐं उनजी जेकी आमदनी आहे इहा बि हराम। छो वजह छा आहे त टीवी में टोटल शयूं शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि। टीवी तव्हां जॾहिं इस्तेमालु कयो था उन में जेके बि प्रोग्राम अचनि था उहे शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि ऐं कुझु प्रोग्राम त शरीयत जा दुश्मन आहिनि। उन में बेहयाई जो अंसर ज़्यादा है त टीवी ख़रीद करणु ऐं घर में इस्तेमाल करणु इहो जायज़ ना है ऐं टीवी खपाए करे उहे पैसा बि हराम आहिनि। बाक़ी जंहिं शख़्स टीवी घर में ख़रीद कई हुई इस्तेमाल करे पियो, हाणे उनजे दिलि में ख़्यालु आयो त इहो गुनाह हुआ, हाणे छा कयां, हाणे अॻिते खपायां। जेकॾहिं अॻिते खपाईंदो त ज़ाहिर आहे अॻिलो शख़्स ॾिसंदो त हे बि उनजे गुनाह में हिसेदार आहे, मुआविनत थो करे, त अॻिते खपाइणी न आहे। बहितर इहो आहे त इन ग़लीज़ शइ खे भञी ज़ाया कयो या वरी इनखे भञी करे इन जा जेका पुर्ज़ा आहिनि जेकॾहिं कंहिं ॿिए कम में इस्तेमाल थी सघनि था त कयो या इन्हनि पुर्ज़नि खे अलॻि अलॻि विझो। बाक़ी मुकम्मल टीवी खे अॻिते खपाइण उनजी रक़म इस्तेमाल करणु इहो जाइज़ न आहे।